अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे टर्किश चिकन कबाब। टर्किश चिकन कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां खयो आहे बग़ैर हॾी वारो मुर्गी जो गोश्त 1 किलो। हिते तक़रीबन 10 खां 12 अदद असां थूम जी ॻुड़ी खयूं आहिनि ऐं इन जो पेस्ट ठाहियूं था। थूम जी पेस्ट ठाहे असां चिकन सां गॾु ऐड कंदासीं ऐं हाणे योगर्ट विझूं था 4 टेबल स्पून, ज़ैतून जो तेल विझूं था 1/4 कप, पेपरिका पाउडर विझूं था 2 टीस्पून, कुटियल जीरो विझंदासीं 1/2 टीस्पून, सुकनि धणनि जो पाउडर विझूं था 2 टीस्पून ऐं कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून, दालचीनी जो पाउडर आहे 1/2 टीस्पून, टमेटो केचप विझूं था 2 टेबल स्पून ऐं लीमे जो रस विझूं था 3 टेबल स्पून ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ चिकन खे तक़रीबन 30 खां 40 मिनट्स ताईं मैरिनेट करे रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, असां 30 खां 40 मिनट्स जे लाइ चिकन खे मैरिनेट करे रखी छॾियो आहे। त हाणे असां तयारु कंदासीं सलाद ठाहिण जे लाइ हिते असां खयूं आहे 1 बसर, 2 अदद टमाटा खयां आहिनि ऐं 1 अदद खीरो खयूं आहे। हाणे सभिनि खां पहिरियां बसर जा स्लाइसिस कंदासीं। ऐं हिकु प्याले में ऐड कयूं था। ऐं इन खां पोइ टमाटे जा स्लाइसिस ठाहे बसर सां गॾु ऐड कयूं था। ऐं हाणे खीरे जा स्लाइसिस बि ठाहे करे ऐड कंदासीं। ऐं हाणे असां वटि आहे तक़रीबन अधु बंच जे क़रीब सावा धाणा ऐं सावा धाणनि खे चङी तरह सां कटे ऐड कंदासीं। लीमे जो रस विझूं था 1 टेबल स्पून, ज़ैतून जो तेल विझंदासीं 1/2 टेबल स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां कवर करे रखी छॾींदासीं ऐं असांजो सलाद तयारु आहे। ऐं असांजो चिकन मैरिनेट थी चुको आहे। त हाणे असां चिकन जी पीसिस खे सीखनि ते चङी तरह सां लॻाईंदासीं, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। चिकन जे पीसिस खे सीखनि ते लॻाइण खां पोइ असां ग्रिल्ड पैन में फ्राई करण लाइ रखूं था। ऐं सब्जियूं बि गॾु ई असां ग्रिल करे छॾींदासीं। फ्रेंड्स, हाणे असां ग्रिल पैन खे कवर कंदासीं ऐं कवर करे चिकन जे पीसिस खे पचाईंदासीं जेसि ताईं त चिकन जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं असांखे थोरी देरि खां पोइ चेक करिणो आहे। चिकन जो पाणी ख़ुश्क थी वेंदो त हाणे असां कबाब जी सभिनी साइड्स खे तक़रीबन 3 खां 5 मिनट्स जे लाइ पचाईंदासीं।
जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 खां 5 मिनट्स ताईं असां कबाब जी सभिनी साइड्स खे पचायो आहे ऐं असांजा मज़ेदार टर्किश चिकन कबाब बिल्कुलु तयारु थी चुका आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में खणी आया आहियूं चिकन टर्किश कबाब। चिकन टर्किश कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां खयो आहे मुर्गीअ जो कीमो 1/2 किलो, कटियल सावा धाणा विझूं था 1.5 टेबल स्पून, कटियल शिमला मिर्च आहे 1/4 कप, कटियल टमाटा विझूं था 2 टेबल स्पून, कटियल बसर विझूं था 1.5 टेबल स्पून, कटियल थूम विझूं था 1 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टीस्पून, सुकनि धणनि जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। जीरे जो पाउडर आहे 1/2 टीस्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां पंहिंजे हथनि ते थोरो सो ऑयल हयो आहे ऐं चिकन जे कीमे खे हिकु सीख ते हणी करे आहिस्ते आहिस्ते कबाब जी शेप ॾींदासीं। ऐं सीख ते कबाब जी शेप ॾियण खां पोइ असां कबाब खे सीख तां हटाए करे प्लेट में रखंदासीं ऐं साॻी तरह सभई टर्किश कबाब ठाहे छॾींदासीं। हाणे असां हिकु ग्रिल्ड पैन में ऑयल विधो आहे ऐं चिकन कबाब खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त कबाब गोल्डन ब्राउन थी वञनि विचोली बाहि ते। ऐं इन ई दौरान असांखे कबाब जी साइड खे चेंज कंदे रहणो आहे। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजा मज़ेदार चिकन टर्किश कबाब गोल्डन ब्राउन थी विया आहिनि ऐं सर्विंग जे लाइ बिल्कुलु रेडी आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।